मुहद्दिसीन किराम में इमाम अबू नुऐम, इमाम अबू इसहाक, इमाम वाक़िदी, इमाम मावर्दी, इमाम असद नेशापुरी, अल्लामा काजी इयाज, अल्लामा फखरुद्दीन राजी, अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह चोटी जे मुहद्दिसन सगोरन आंदो आ त कई अहिड़ा नबी सगोरा सवन जे तदाद में थी गुजरिया आहिनि जिन खे अल्लाह जी ज़ाते बाबरकात पंहिंजे पंहिंजे क़ौम ऐं पंहिंजे इलाइक़े जे लाइ नबी मुंतखिब करे मोकिलियो हो, पर उन्हनि पंहिंजी ज़िंदगीअ जो आख़िरी हिस्सो अची मक्कतुल मुकर्रमा जी सरज़मीन ते गुज़ारियो ऐं कई नबियन सगोरन पंहिंजूं मज़ारूं क़बरूं उते ठहरायूं। मुहद्दिसीन किराम फरमाइनि था त 1000 खां वधीक नबियन जूं मज़ारूं खाना काबा बैतुल्लाहिल हराम जे इन मताफ वारे सहन में आहिनि। मक्के जे मुज़ाफ़ात में वादी सुर्रा है, उन वादी सुर्रा में मुहद्दिसीन किराम फरमाइनि था त 700 खां वधीक नबियन जूं मज़ारूं, ये सब नबी सगोरा यानी इहे त उहे मज़ारूं आहिनि जिन जो तारीख़ में ज़िक्र आ, जिन जी मुअर्रिख़न खे ख़बर हो, पर जिन जी खबर न पई सगी आ। मुफस्सिरीन किराम मुहद्दिसीन उज़ाम मुअर्रिख़ लिखन था त कई हज़ारन जे तादाद में थी सघन थियूं त उहे मज़ारूं अञा वधीक हुजन, पर ये सब नबी सगोरा पंहिंजन पंहिंजन इलाइक़न खां मक्कतुल मुकर्रमा छो मुंतकिल थिया ऐं उते अची पंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी हिस्सो छो गुज़ारियूं ऐं उते उन्हनि पंहिंजूं मज़ारूं क़बरूं छो ठहरायूं। फरमाइनि था इन करे जो हर नबी जे दिल जी तमन्ना हुई त जंहिं प्रिय जे लाइ अल्लाह असां खां वाइदो वरितो आ लतुमिनुन बिही वलतंसुरुन त जे कलियामा जे ज़माने में मुंहिंजो महबूब मुकर्रम अचे त पोइ उन ते ज़रूर बिल ज़रूर ईमान बि आणिजो ऐं उन मुस्तफ़ा जी इताअत करे ग़ुलामी करे मुंहिंजे हबीब जी मदद बि कजो। हर नबी जी तमन्ना हुई त उन दिलबर जो दीदार नसीब थी वञे, उन जे शहर जी निस्बत नसीब थी वञे। भला जेकॾहिं ज़िंदगी वफ़ा न करे असां जे ज़माने में न अचे त असां जूं मज़ारूं उन जे शहर में हुजनि, उन जे कदमनि जी खाक जी निस्बत असां खे नसीब थी वञे। जंहिंजे लाइ नबियन इंतज़ार कया। अब केॾा असां भाग वारा हूं, केॾा बख़्त वारा आहियूं, केॾा असांजा नसीब बुलंद आहिनि जो अल्लाह अण घुरियो उन महबूब जी ग़ुलामी उम्मत जी असांखे निस्बत अता फरमाई। इन ते जेतिरो शुक्र कयूं सो थोरो आहे। कम अज़ कम 3 दफ़ा त चओ अल्हम्दुलिल्लाह, वरी आवाज़ सां चओ अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। उन मदीने वारे मीर जी मेहरबानी जो उन अल्लाह जे प्यारे हबीब असां खे पंहिंजे कुणे में पंहिंजे ग़ुलामी लाइ चूंडियो आहे। मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कई नबी सगोरा मुझे सोने हबीब जे दीदार जे लाइ उन मक्कतुल मुकर्रमा जो इशारा जो रुख इख्तियार कयो, आखिरी जिंदगी जा ॾेहाड़ा उते बसर कयो, पंहिंजूं मज़ारूं उते बणायो। हते इस्माइल अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम साईं जो विसाल मक्के में कोन थियो, विसाल साईं जो शाम वारे इलाइक़े में थियो, पर वसीयत कई
त मुझो जिथे भी विसाल थे पर मुझी मज़ार मक्के में ठाहे जो खाने काबे जे हतीम में बनाए जो साईं उते छो फरमाए इन करे जडे आखिर ज़मान नबी इंदो ऐं ओहो जडे अज इंदो ओहो उन मदीम में जडे रात जे टेम ते नफिल अदा कंदो त उन जे कदमन जी बरकत ऐं खैरात मुखे अल्लाह उते नसीब फरमाए। अबा ये का मजाक ना है, यह का दोदे चनेसर जी हिकायत का कहानी ना है, ही नबियन जो मामलो आ। अल्लाह जी ज़ाते बाबरकात उनन जे दिल में पंजे हबीब जे शान के मुनकशिफ जो कयो हो, पर्दा जो खुलिया हा। डिठो हूं त कायनात में रब खां बाद में अगर इज्जत जो लायका त मुहम्मद मुस्तफा हा त सबई अन डिठा आशिक बणजी पिया होया। हाओ मुझी महबूबा जा आशिको तने अल्लाह जे पैगंबरन दुआऊं घुरियो रुगो ज़ात जे बरकत जे हुसूल जे लाए उन पैगंबरन मा जनताऊं घुरियो उनमा अल्लाह जो प्यारो खलील हते इब्राहिम खलीलुल्लाह बे आगे जे साईं दुआ घुरिया जे दुआ कल तालीम वारी अल्लाह जी ज़ाते बाबरकात कुरान करीम में आयत जी सूरत में बयान फरमाईया ओहा आयत मु अव्वल में तिलावत कई खुदा जे बरगुज़ीदा नबी केड़े मौके ते दुआ घुरिया जडे अल्लाह जी ज़ाते बाबरकात इब्राहिम खलील के फरमायो ऐ मुझा खलील मुझे खाने काबे बैतुल्लाहिल हराम जी नए सिर तामीर कुन जे बुनियादन के बुलंद कर। याद रखो अव्वल में अल्लाह जो घर खाना काबा बैतुल्लाहिल हराम मस्जिद हराम जे खे चऊं था जेका मक्कतुल मुकर्रमा जी सरजमीन में आ। इहा मस्जिद हराम ऐं मस्जिद अक्सा जेका बैतुल मुक़द्दस आ, ये बई मस्जिदूं अव्वल में अल्लाह जी ज़ाते बाबरकात हते आदम अला नबीना अलैहि सलात व सलाम जे हथा तामीर कराई। मुझे मदीने जे मीर फरमायो त इन बिनी मस्जिद जे तामीर में जेको विच में वक्फो आ दौरानिया ओ 40 सालन जो आ। अव्वल में 40 साल अगु अल्लाह मस्जिद हराम खाना काबा बैतुल्लाहिल हराम तामीर करायो हते आदम सुने जे हथा ऐं 40 सालन खां पो वरी बे पासे मस्जिद अक्सा तामीर कराई आदम सुने जे हथा। पर बस मुफस्सिरीन किराम इमाम कुर्तबी असबाब बयान कया हन त खाना काबा अल्लाह जमीन ते छो तामीर कराए इन जो सबब केड़ो। अल्लाह जो बरगुज़ीदा नबी हते आदम अला नबीना अलैहि सलातो व सलाम के जडे अल्लाह जी ज़ाते बाबरकात आसमान का जन्नतुन का जमीन ते मुंतकिल कयो साईं हिकमत रब्बानियत मशियत इज़्ज़ती तात रब जी रज़ा जे मुताबिक जमीन ते आयो आ। कुछ अरसो गुजारना खा पो अल्लाह जे हुजूर में अर्ज़ की मुंजा मौला जन्नत में होस त तुझे रहमत कुर्ब जे मकाम में होस उते डाडो चैन करार इत्मीनान सुकून हो। मौला जी जो जमीन ते आयो आहिया मां तुझे हुक्म ते राज़ी आहिया पर रब्बे करीम मुखे हिते सुकून को नथो अचे करार नथो अचे। अबा जन्नत जड़ो करार जमीन ते काथे रब फरमाए स आदम जमीन करार जी जाए ना है, जमीन सुकून जी जाए ना है, तुझी शिकायत हक आ या मु सुकून जी जाए करे कान ठाही आ। तो मौला मुखे सुकून न मिलंदो त मां जिंदगी के गुजारी मां त बेचैन आहियां बेकरार आहियां। सुना आदम तुझे इन करार जो इंतजाम कया थो। अल्लाह जी ज़ाते बाबरकात फरमायस जिथे तुझी रिहाइश आ इन सरजमीन ते इन जाए ते तू मुझो घर जोड़ उन में तू सर्ब सुजूद थी उन में मुझी बंदगी कर। जने तू मुझे हुजूर में सर्ब सुजूद थींदे उन घर के मुझी इबादत सां आबाद कंदे त उन बंदगी जे करे तोखे दिल में सुकून इत्मीनान वारी जिंदगी नसीब थी वेंदी। मुफस्सिरीन किराम फरमाइन था इन में इशारो आ आदम जे औलाद जे लाइ जेके माण्हू समझन था
त सुकून शायद दौलत में आ, सोन चांदीअ में आ, माल जे गॾु करण में आ। के समझन था सुकून आलीशान बंगले ऐं महल में आ, को समझे तो त सुकून आलीशान सवारीअ में आ, को समझे तो त दुनिया जे दौलत में सुकून आ। अल्लाह खजीजा ते बाबरका फरमाए एबाना या गाल तू ज़हन नशीन करे छॾ, तू आदम जी औलाद ही, आदम के दुनिया ते अव्वल में सुकून आयो या दुनिया जी रंगो भी, दुनिया जे अंदर जो कुछ यो सुकून जो बायस नागे। जेकॾहिं दुनिया में सुकून चैन जी जिंदगी गुजार चाही तो त हिकड़ो ही उसूल आ, अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। अल्लाह जी याद ऐं मुझे जिक्र में दुनिया जो सुकून तोखे मिलंदो। जेकॾहिं दुनियावी जिंदगी इत्मीनान सां गुजारण चाही तो त दिल में मूं रब जे जिक्र ऐं याद खे जगह ॾे। तॾहिं सुणे भिटाई रहमतुल्लाह अलैह इन फलसफे के कुरानी फलसफे के बयान कंदे फरमायो, फरमाए तो चओ तू अल्लाह हिकिड़ो दीवाई मसिख लिखियो वेठी लिख अखर इहो ईमन में। फरमाए तो चओ तू अल्लाह हिकिड़ो दीवाई विसारे छॾ ता तो सी गॾु सजन साह पसाह में। फरमाए तो चौ तू अल्लाह हिकिड़ो दीवाई विसार तन में तंद तवार सदा सुपिरिन जी। जेके खुदा जा बरगुज़ीदा बाना उन्हनि जी ज़िंदगी कीअं गुज़रंदी आ। फरमाए तो वहदहू जे वठिया इल्लल्लाह सी ओरीन यूं हकीकत गडियो तरीक़त तोरीन मारफत जे माठसी देसांदर डोरीन सुख न सुता कदहीं वेही न वोलीन कुल नो कोरीन आशिक अब्दुल लतीफ चए। फरमाए तो सीनू संजे से जते सामी की न सुमन अन्नो मुख्तुल मौत इहा माम रखन मन पो एहड़न ओञाणन वञी गुर खे गॾिया का पड़ी। फरमाए तो आगे कया अगही निसरो ई नूर ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून सचन कोनी सूर मौला कयो ममूर अंग अज़ल में उन्हनि जो। जेके रब जे ज़ात जे इस्म के पंजे सीने में जाए ॾींदा, जिन जो सीनो खुदा जे नूर सां मामूर आ, जिन जो अंदर खुदा जी जोहर सां मामूर आ, उन्हनि जी ज़िंदगी सुकून सां गुज़रंदी आ। भला तव्हां ॾिसो मुशाहिदो कयो तजुर्बो कयो पंहिंजे इर्द गिर्द निहारियो जेके ज़ाहिरी तौर ते दिहनि जा धणी आहिनि, वॾी वॾी मिल्कियत वारा वरन बंगलनि वारा वरन आसाइशनि वारा तोल ऐं दौलत ऐं चांदीअ जी सोन जी उन्हनि खे कमी न पर मुंहिंजा अदा रात सुम्हण जे लाइ उन्हनि खे दवा खणी थी पवे पर पोइ बि सुकून वारी निंड न आहे। गशीअ में पिया ज़रूर आहिनि पर सुकून उनखे मिलंदो जेको दिल में पंहिंजे रब जे नाले ऐं याद खे जगह ॾींदो। अल्लाह जी ज़ाते बाबरकात पंजे आदम सफ़ीउल्लाह के फरमाया सोना आदम सुकून दुनिया में तॾहिं मिलंदी जॾहिं मुंहिंजी याद ऐं मुंहिंजे ज़िक्र सां पंहिंजी ज़िंदगी खे आबाद कंदे। अल्लाह जे बरगुज़ीदा नबी अव्वल में खाने काबे खे तामीर कयो, इन तरह सां ख़ुदा जी ज़ाते बाबरकात उनखे उन जी बंदगीअ में सुकून अता फरमायो। हाणे अल्लाह जे प्यारे नबी ते नूह अलैहिस्सलाम जो ज़मानो आयो आहे। अल्लाह जे बरगुज़ीदा नबी 950 वरह खुदा जे दीन जी तबलीग पंहिंजी उम्मत ऐं क़ौम खे कई। घणा साल? 9.5 अब लंगर त खाईंदो आसरो भी कयो एतिरो देर इंतजार भी कोन कयो तो जो थकजी पिया हो। मां अञा अव्वल खां वठी ॻाल्हाईंदो जो तव्हां हाणे सुभाणे ते थकजी पिया।
वॾे आवाज़ सां चो सुभान अल्लाह, अञा ज़ोर सां चो सुभान अल्लाह। अल्लाह जी प्यारे नबी 950 साल तबलीग कई, पर अहिड़ी बदबख्त कौम हुई, एॾा बदकिस्मत हा जो चंद ॼणनि खां सवा बाक़ी दीन में दाख़िली कोन थी। हदीस में आयो आहे त एॾा ज़ालिम हा ऐं एॾा शरीर फितना परवर हा। साईं जंहिं महिल ख़ुतबो ॾे न, अल्लाह जो दीन पढ़ी उन खे ॿुधाए त उन में हू चथरूं कनि, ठठोलियूं कनि, मज़ाक़ूं कनि, वॾे आवाज़ सां ॻाल्हाइनि त साईं जो ख़ुतबो ख़िताब ॿियनि जे कननि ताईं न पहुचे, पियो पैगाम न अचे। 950 साल ताईं हिकमत ऐं सब्र सां साईं पैगाम ॾींदा रहिया। अब आयो बि सब्र चइबो न, तव्हां घड़ी खन सुबह नथा चो त असांजो हौसलो थो हार। पर नूह अलैहिस्सलाम खे सलाम आहे साईं, 950 साल ताईं सब्र के नेठ अल्लाह जे नबी खे जलाल आहे। मौला हिननि मां ऐं हिननि जी नस्ल मां ना उम्मीद थी चुको आहियां। रब्बि ला तज़र अलल अर्दि मिनल काफिरीन दय्यारा। ऐ रब्बे करीम, हिननि बदबख्तनि खे हाणे तुंहिंजी मारिफत जो को हिस्सो नाहे मिलणो, मां ना उम्मीद थी चुको आहियां। मौला हिननि मां का बि चुरंदल पुरंदल सिंध शइ न छॾ। अल्लाह जी नबीअ दुआ कई, तूफ़ान नूह आयो, पाणी जो तूफ़ान आयो, ज़मीन ते जो कुझु हुयो सभु उन पाणीअ में ख़त्म थी वियो। अल्लाह जी नबीअ जो जोड़ियल घर मस्जिद हराम ऐं मस्जिद अक्सा ए ॿई उन पाणीअ में मुनहदिम थी वियो। हाणे अल्लाह जी ज़ाते बाबरकात जे प्यारे खलील हते इब्राहिम खलीलुल्लाह जो ज़मानो आयो। मुझे मदीने जे मीर फरमाए, अल्लाह खाना काबा बैतुल्लाह हराम मस्जिद हराम के पंहिंजे प्यारे नबी हते इब्राहिम खलीलुल्लाह जे हथां नए सिर तामीर करायो ऐं वरी मस्जिद अक्सा के हते सुलेमान अलैहिस्सलाम खां तामीर करायो। अल्लाह जी प्यारे नबी के रब हुकुम फरमायो, इब्राहिम उन बुनियादन के दोबारा बुलंद कर जे बुनियादन ते आदम मुझे घर के तामीर कयो हो। हाणे अल्लाह जो नबी पंजे फर्जंद सां गड खाने काबे जी तामीर ला मेहनत पियो करे, मुशक्कत पियो करे, मजदूरी पियो करे। रब के पंजे नबी ऐं उन जे नबी ज़ादे जी मेहनत एतरी पसंद आई, अल्लाह उन मेहनत के तामीर जे मंजर के कुरान करीम में बयान कंदे फरमायो, व इज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। व इज़ यरफ़उ, मुझा हबीब याद कर ओहो ज़मानो जॾहिं इब्राहिम मुंहिंजे घर जे बुनियादन के मथां हूं पियो करे। अवा ॻाल्हि इब्राहिम जे ज़माने जी आहे। ख़ुदा पंहिंजे हबीब खे कीअं पियो यादगारे, यादगार वाक़ियो उन खे यादगारबो आहे जेको यादगार मौक़े ते मौजूद हुजे। अल्लाह पंहिंजे हबीब खे याद पियो ॼारे। मालूम थियो त मुस्तफ़ा करीम जी रूहानियत, आका जी हक़ानियत सभ खां अव्वल में मौजूद हुई। तॾहिं त रब याद पे जा रहे न, मुझा हबीब याद कर, व इज़ ओहो वाक़ियो याद कर। तॾहिं मुझे मदीने जे मीर फरमायो, कुन्तु नूरम बैन यदै रब्बी क़ब्ल ख़ल्क़ आदम बि 14 अल्फ आम। मां आदम जी पैदाइश खां 14,000 साल अॻु अल्लाह जी बारगाह में नूर होस। फरमायो आदम जी पैदाइश खां 14,000 साल अॻु मौलवी अशरफ अली थानवी पंहिंजे किताब नशरुती बजे अंदर इन हदीस के दर्ज करे हेठा तशरीह में लिखे तो त हिन
हदीस में 14,000 साल अरसे वक्त जो जिक्र आहे, पर का अहिड़ी रिवायत मिले जंहिंमें वधीक अरसे जो जिक्र हुजे उहा बि हक़, छो त मुस्तफ़ा करीम जी रूहानियत ऐं हक़ानियत सभ खां अव्वल ऐं आला आहे। मुझे मदीने जे मीर फरमायो बी हदीस, कुन्तु नबिय्यन व आदम बैनल माए व तीन, मां तॾहिं बि नबी होस जॾहिं आदम खे अल्लाह अञा पाणी ऐं मिट्टीअ जे दरमियान रखियो। अञा साईं जी मिट्टी पाणीअ में हुई, काल बि तैयार कोन थियो त तॾहिं मां अल्लाह जी बारगाह में नबी होस। चओ सुभान अल्लाह, वॾे आवाज़ सां चओ, मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि। मुझे मदीने जे मीर जा आशिको अल्लाह जे प्यारे हबीब टी हदीस में बयान फरमायो। पान फरमाए अल्लाह जी ज़ाते बाबरकात मुखे सब खां अव्वल पैदा फरमायो। फरमाया या जाबिर इन्नल्लाह तआला क़द खलक़ क़ब्ल अल अशिया'i नूर नबिय्यक मिन नूरिही फजअल ज़ालिका नूर यदूर बिल क़ुदरति हैस अल्लाह वलम यकुन फी ज़ालिकल वक्त लौहुन वला कलमुन वला जन्नतुन वला नारुन वला मलकुन वला समाउन वला अर्दुन वला शम्सुन वला क़मरुन वला जिन्नियुन वला इंसियुन फलम्मा अरादल्लाहु अन यख़्लुक़ल ख़ल्क़ قسم ذلك النور أربعة أجزاء فخلق من الجزء الأول القلم ومن الثاني اللوح ومن الثالث العرش ثم قسم الرابع أربعة أجزاء فخلق من الأول حملة العرش ومن الثاني الكرسي ومن الثالث باقي الملائكة ثم قسم الرابع أربعة أجزاء فخلق من الأول السماوات ومن الثاني الأرضين ومن الثالث الجنة والنار ثم قسم الرابع أربعة أجزاء فخلق من الأول نور أبصارهم ومن الثاني نور قلوبهم وهي المعرفة بالله ومن الثالث نور أنسهم وهو التوحيد لا إله إلا الله محمد رسول الله صلى الله عليه وسلم ثم قسم الرابع أربعة أجزاء فخلق الشمس من جزء والقمر من جزء والكواكب من جزء وأقام النور وهو الجزء الرابع في مقام الرجاء 12,000 سنة ثم جعله 4 أجزاء فخلق العقل من جزء والعلم والحلم من جزء والعصمة والتوفيق من جزء وأقام النور وهو الجزء الرابع في مقام الحياة 12,000 سنة ثم نظر إليه فترشح النور عرقا فقطر منه 120,000 و4,000 قطرة فخلق الله من كل قطرة نبيا ورسولا ثم تنفست أرواح الأنبياء فخلق الله من كل أنفاسهم نور أرواح الأولياء والسعداء والشهداء والصالحين والمتين
मिनल मोमिनीन इला यौमिल क़ियामा सुम्मा खलक़ल्लाहु इस्ना अशर हिजाबल व अक़ामन नूर व हुवल जुज़उर राबिअ फी कुल्लि हिजाबिन अल्फ सना व हिय मक़ामातुल उबूदिय्या व हिय हिजाबुल करामति वस्सआदति वज़्ज़ीनति वर्रहमति वर्रअफ़ति वल्इल्मि वल्हिल्मि वस्सब्रि वस्सिद्क़ि वलयक़ीनि वल्वक़ारि वस्सकीन फ़अबदल्लाह ज़ालिकन नूर फ़ी कुल्लि हिजाबिन अल्फ सना फ़लम्मा ख़रज ज़ालिकन नूर मिनल हुजुब रक्कबहुल्लाहु फ़िल अर्दि फ़कान युदीउ मिन्हु बैनिल मशरिक़ि वल मग़रिबि कस्सिराज फ़िल लैलिल मुज़लिमि सुम्मा खलक़ल्लाहु आदम मिनल अर्दि व रक्कब फ़ीहि नूर फ़ी जबहतिही सुम्मा इंतक़ल मिन्हु इला शीस वलदिही व कान यंतक़िलु मिन ताहिरिन इला ताहिरिन मिन तय्यिबिन इला तय्यिबिन इला वसल इला सुल्ब अब्दिल्लाह बिन अब्दिल मुत्तलिब सुम्मा अखरजनी इला दुनिया व जअलनी सय्यिदल अव्वलीन वल आखरीन व रहमतन लिल आलमीन व खातमन नबिय्यीन व क़ाइदल गुर्रिल मुहज्जलीन हाज़ा कान बदअ नूर नबिय्यिक या जाबिर। मुझे मदीने जे मीरा फरमाया जाबिर अल्लाह खलीज़ाती बाबरकात अना सिज खे पैदा न कयो हो न चंद्र खे बनायो हो न सितारा हुया न अर्श हो न कुर्सी ही न लोह हो न कलम हो न जिन्न हा न इंसान हुया न हूरो हुयो न मलाइका हुया न गिलमान हुया न जन्नत हुई न जहन्नम हुयो काब शे न हुई अव्वल में सब खां पहिरियां अल्लाह तुंहिंजे नबीअ जे नूर खे पंहिंजे ज़ाती नूर मां पैदा फरमायो इन कायनात के ठाहण जो अल्लाह इरादो फरमायो नूरे मुस्तफा के चईने सन में विरायो पहरे से मां अल्लाह कलम के बनायो बे से मां लोहे महफूज के ठायो टे से मां अर्श अजीम के बनायो चौथे से नूर के चईने सन में विरायो पहरे से मां खामिनी ने अर्श के खण वारा मलाइक पैदा फरमाया बे से मां पंजे कुर्सी के बनायो टे से मां क़यामत ताईं जेके मलाइक पैदा थियण उन्हनि जे नूरानी खमीर खे पैदा फरमायो चौथे से नूर खे वरी चईं सन में विरायो पहिरे से मां सतई आसमान बनाया बे से मां सतई ज़मीनूं बनायो टे से मां जन्नत ऐं जहन्नम खे ठाहियो वरी चौथे से नूर खे चईं सन में विरायो पहिरे से मां जेके क़यामत ताईं इंसान मर्द खां औरतूं पैदा थियणियूं आहिनि उन्हनि सभिनी जे मथे वारी अखियुनि जे नूर ज़ाहिरी नूर बिसारत खे पैदा फरमायो बे से मां नूर कल्ब के पैदा फरमायो जेको मारिफत खुदावंदी जो नूर आ टे से मां अल्लाह कलमे तय्यबा तौहीद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन कलमे तय्यबा जे नूर के मुस्तफा जे नूर मां पैदा फरमायो चौथे से नूर के अल्लाह वरी चईने सन में विरायो पहिरे से मां सिज के बनायो बे से मां चंद्र के ठायो टे से मां सितारन के बनायो वरी चौथे से नूर के मकाम रजा में 12,000 साल रखियो 12,000 साल खां पोइ खुदा जी ज़ाते बाबरकात उन नूर के चईने सन में विरायो पहिरे से मां अक़ल के ठाहियो बे से मां इल्म ऐं हिल्म के बनायो टे से मां इस्मत ऐं तौफ़ीक़ के ठाहियो वरी चौथे से नूर के खुदा जी ज़ाते बाबरकात मकाम हया में 12,000 साल रखियो 12,000 साल खां पोइ निगाह जलालत उन नूर जे मथां जो विधी त उन नूर के हया जो पसीनो आयो कमो बेश 1,24,000 कतरा फुड़ा नूर मां टपकी पिया अल्लाह कतरन के ज़ाया न कयो जेकी नबी रसूल अचना हा उन्हनि जे अरवाहन ऐं अनवारन के मुस्तफा जे पाक नूरानी पसीने जे कतरन मां पैदा फरमायो
नबियन के महबूब जे नूर जे कतरन मां पैदा कयो। चओ सुभान अल्लाह। तले इमाम बूसरी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो फइन्नहु शम्सो फदिलिन हुम कवाकिबुहा फइन्नहु शम्सु फदिलिन हुम कवाकिबुहा युज़हिरन अलवारहा लिन्नासि फी ज़ुल्मी। मुझा हबीब नबियन में तू इए आई जिया सिज सितारन में आ, चंद्र सितारन में न, सिज सितारन में आ। सितारन के रोशनी मिलंदी आ त सिज मां मिलंदी आ। मुस्तफा नबियन के नूर मिलियो आ त हबीब तुंहिंजी ज़ात मां मिलियो आ। मुझे मदीने जे मीर फरमायो आलम अरवाह में अंबिया किराम जेको पहिरियों साओ खयो खुदा जी ज़ाते बाबरकात नसा के पंजे खुदा ते कामिला सा जमा फरमायो। हाणे क़यामत जेके औलिया सुअदा सालिहीन मुतीन मोमिनीन खुदा जा बरगुज़ीदा बाना अल्लाह जा वली ईंदा उन सभनी जे अरवाहन के अल्लाह वरी नबियन जे नूरानी साहन मां पैदा फरमायो। इन करे आला हजरत अजीमुल मर्तबत अशाह अहमद रजा खा फाजिल बरेलवी रहमतुल्लाह अलैह इन हदीस की तर्जमानी कंदे अकीदो ऐं फलसफो समझाइंदे या गाल बुधाई ये तो खल्क से औलिया औलिया से रसूल और रसूलों से आला हमारा नबी सबसे बाला ओ वाला हमारा नबी। मुझे मदीने जे मीर फरमायो अल्लाह खबरी मुझे नूर मां 12 हिस्सा पैदा फरमाया। 12 हिस्सा पैदा करण मां 12 हिजाब पैदा कया। ओए हिजाब केड़ा हा? हिजाब करामत, हिजाब सादत, हिजाब जीनत, हिजाब रहमत, हिजाब रफत, हिजाब इल्म, हिजाब हिल्म, हिजाब सब्र, हिजाब सिद्क, हिजाब यकीन, हिजाब वक़ार, हिजाब सकीना। 12 हिजाब पैदा करे। 12,000 साल तई नूर मुस्तफा के अल्लाह उन हिजाब में रखी पंजी बंदगी कराई। यानी जिब्रील मुस्तफा का पुछो हो महबूबन फरमायो होस्त जिब्रील बुधाए त तुंहिंजी उम्र केतिरी आ? चयो है त मुंहिंजा सोना 70,000 साल ताईं मां हिकिड़ो सितारो उभरंदे ॾिसंदो होसि। 70,000 साल ताईं लही वेंदो हुयो, वरी 70,000 साल ताईं उभरंदो हुयो। इहे उनखे उभरंदे लहंदे मां 72,000 भेरा ॾिठो हुयो। बस मूंखे इहा यादगिरी आ, इन खां वधीक अरसे जी यादगिरी न आहे। पर मैं जिब्रील ॿुधाए त उन सितारे के ॾिठो ही भला सुञातो बि हुई तो साईं मूं सितारे के कोन सुञातो। फरमाए फबिइज़्ज़त रब्बी अना ज़ालिकल कौकब मूंखे पंहिंजे रब जी इज़्ज़त जो कसम ओहो जिब्रील सितारो न मां मुहम्मद करीम जो नूर हुयो जेको खुदा जे सिफाती हिजाब में ओहो बंदगी पियो करे। मुझे मदीने जे मीर फरमायो अल्लाह 12,000 साल खां बाद में मुझे नूर के जमीन ते मुंतकिल फरमायो। युदीउ बैनिल मशरिक़ वल मग़रिब कस्सिराज फिल लैलिल मुज़लिम। सारी जमीन मुझे नूर सां रोशन मुनव्वर थी वई। इए जे अंधेरी रात में ॾीओ बारबो आ रोशनी फैलजी वेंदी आ। मुझे नूर सां सारी जमीन
ज़मीन रोशन थी वई उन जाए ता अल्लाह का मिट्टी खणाई को सरो तस्नीम जे पानी में गोहाई उन मां कालब तैयार करे बनफख फीहि मिन रूही जो अमर फरमाए आदम के जिंदा करे पैदा फरमायो आदम जी पेशानी में नूरे मुस्तफा के खुदा मुंतकिल फरमायो आदम जी पुश्त खा उन जे फर्जंद हज़रत शीस अलैहिस्सलाम जी पुश्त में नूर आयो उता खा कान यंतकिलु मिन ताहिरिन इला ताहिरिन मिन तय्यिबिन इला तय्यिबिन इला अलवसल इला सुल्ब अब्दुल्लाह बिन अब्दुल मुत्तलिब ये पाक पुश्तन खा पाक बतनन खा महबूब जो नूर थींदो थींदो ता जो मुझे महबूब जे वालिद हते अब्दुल्लाह बिन अब्दुल मुत्तलिब जी पेशानी में खुदा चमकायो आ मुझे मदीने जे मीर फरमायो मां अञा पंजे अम्मा जे बतन में न आयो होस अव्वल में अल्लाह मुके खातमुन नबीन जो ताज ढकरायो आ सय्यदुल अव्वलीन वल आखरीन बनायो आ काइदुल गुर्रिल मुहज्जलीन बनाए ए गुनहगारो सुनियो अण घुरियो मुस्तफा अल्लाह असा की अता फरमायो आ चो सुभान अल्लाह भला झूमी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि साईं मास्टर अकबर साहब मुखे ट्रोली गाड़ी फोन जो कर हर कलाक का वो फोन पे साईं खुश हो त सही आ साईं हाजिर इंशाअल्लाह अल्लाह सी तौफीक इंद हाजिर थींदुस बेले वारन वट मां हमेशा हाजिर थियो बिल प्रोग्राम जे क न पहुतो त ॾाढी बेतबारी थी पई पर आयो हां त तमा सब थकिया पिया हो बाबा एतरा मिलाद मलाया थव जो मानी खाई खाई हाने तमा का आवाज ही कोन थो निकरे थोड़ो होशियार थी वियो हो मुखे भी खबर पे त समझो था बुधो था इ न तो मारो को इन किरण कांडन सा तो गालाया थोड़ो वडे आवाज सा चो सुभान अल्लाह खुदा अवा के खुश रखे मुझे मदीने जे मीर जा आशिको अवा झर झंग में पर पट में जबल में बुर में मुस्तफा जो मिलाद था मलायो मदीने वारे मीर जी अवा जे मथा रजा मंदी जो यो सबूत रब जो हबीब राजिया जो तमा के उन पंजी खुशी में शामिल कयो अब शादियों थींदियूं हन कराची में कई शादियों पे थन ता के दावत आए ॻाल्हायो वे याद कंदा त तहां बि विंदो न जे कदे को मानू पंजे खुशी में शामिल कंदो तदे मानू खुशी में शरीक थी सकंदो मदीने वारे तमा के पंजे खुशी ला चूंडियो आ तदे तमा शरीक थिया आयो चो सुभान अल्लाह हाले दिल ठरे वथी त उस जी गर्मी जी परवाह न कयो वडे आवाज सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि कशाम वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अञा त आयत जो मुंडा व इस अञा त बाबा एरियो टे आयतूं बियूं आहिनि ॾिसो केतिरो था वेहो इंतजार कयो अथव त हाणे ख़बर पवंदी तव्हांजे इश्क जी पढ़ो मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि कशाम वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझे मदीने जे मीर जा आशिको कुरान ऐं हदीस जे मुताबिक अल्लाह जे प्यारे हबीब जी रूहानियत ऐं हक़ानियत सब खां अव्वल ऐं आला है तॾहिं सुणे भिटाई रहमतुल्लाह अलैह इन कुरान के हदीस के जमा करे पंहिंजे फ़लसफ़े मोहब्बत जो पैगाम ॾींदे समझायो फरमाए तो सागण जा सिंगार अड़ ॾिठा अगई हुया नका कुन फयकून हुई नका भी पचार नको सिज चंद्र हो हुई ऊंदह अंधोकार नको मलक फलक हो न तो ही दी तवार तने मोहब्बत साण में हार लाया लतीफ चे
अल्लाह जी ज़ाते बाबरकत फरमाया इज़ यरफ़उ मुझा हबीब याद करो हो ज़मानो जने मुझो खलील पंजे फर्जंद सागल मुझे घर जे बुनियादन के मथे पियो करे अल्लाह जो नबी तमीर बि करे पियो गलो गल दुआ पियो घुरे रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। मौला मुंहिंजी ऐं मुंहिंजे फर्जंद जी हीअ मेहनत क़बूल कर। मुफ़स्सिरीन किराम था फरमाइन त ख़ुदा जे नबी दुआ छो घुरी ये तो कोन हो जो साईं पंहिंजे मर्ज़ीअ सां कम पे कयो हाणे तमीर करे तो चए मौला मां पंहिंजी मर्ज़ीअ सां कम कयो आ हाणे मेहरबानी कर कबूल कर। अल्लाह जी हुकुम तहत साईं पे कयो खुदा के खबर हुई वो साईं छो पियो दुआ घुरे त मौला या मुंहिंजी मेहनत कबूल फरमा मुझे मदीने जे मीर फरमा इब्राहिम खलीलुल्लाह या दुआ घुरी मुंहिंजी